बादशाह वक्त जो रैयत के गड कयईं। बादशाही ख्याल पंहिंजे ख्याल में सोहनी सोनी मुंडरी ठहराई। छा ठहराई? सोनी मुंडरी तैयार कराए। कंहिंखे बि को न ॾसियईं। रैयत सॾाए सॼे राज जे साम्हूं चयईं, अॼु तव्हां मां केर जेको पंहिंजे ज़ुबान सां पाण चवे त मां चरियो हां। गौर कजो। घोट मोहम्मद याकूब हकड़े वारा मोहम्मद हारून जो भाणे जो आहे घोट, ईअं न साईं? सुभान अल्लाह। अज़ीज़ा ने मन बादशाह ऐलान कयो त अॼु केरा जेको पाण ई उथी चवे त मां चरियो हां। ईअं बादशाह को न ॾसियो त मुंडरी उनखे इनाम ॾींदुसि। जेकॾहिं मुंडरी इनाम जो ॾसियां पोइ त सियाणा बि चवनि हा त असां चरिया आहियूं। बादशाह उहो राज़ पाण वटि बंदि रखियो। चई ॿुधायो त तव्हां मां चरियो केरा? वज़ीर चुप, मुशीर चुप, अमीर चुप। केर चवे त मां चरियो हां? परे रस्ते ते हिकिड़ो अलहलोक फ़कीर वेठो हो। कपड़ा मेरा ॾिठई त हे त सभु सियाणा आहिनि, कोई बि पंहिंजे पाण खे चरियो क़बूलण जे लाइ तयार नाहे। उन फ़कीर आरसड़ो भञी उथियो, अॻिते अचे हथ मथे खणी चई, बादशाह चरियो थो घुर्जई त मां वेठो हां। वाह सोहणा लतीफ़। सुणे लतीफ़ फरमायो, जेकी ॾुडन ॾे अल्लाह गुझाई गुझ में, ॾुड माना सफ़ा कच्चा। जेकी ॾुडन ॾे गुझाई गुझ में, साजे सुणन कॾहिं अल्लाह किरत वारा के। साज मिड़ोई से पिथू कल हिक पल में। या त ॿारनि खे घर छॾे अचो या आवाज़ बंदि कयो। मज़ो न विञायो महफ़िल जो। अज़ीज़ा ने मन उन फ़कीर उथी चयो, हथ मथे खयो, बादशाह तोखे चरियो थो खपे? मां चरियो हां। बादशाह चयो, न चरिये खे हेॾे वठी अचो। लॻे बि ईअं पियो, सादड़ा कपड़ा हुया, फ़कीराणो हाल हुयो, सोहणा कपड़ा कोन हुया। माण्हुनि सोचो बादशाह लाइ चरिये खे फांसी ॾियारींदो, अलाए छा कंदो। जीअं उहो सादड़ो वेझो आयो, बादशाह उहो तोहफ़ो जेको लिकाए रखियो हो, उहा सोनी मुंडरी कढी फ़कीर खे चई, चीच औरते कर। बादशाह सोनी मुंडरी पंहिंजे हथनि सां फ़कीर खे पाण पाराई। जेॾी महिल फ़कीर जे हथ में सोनी मुंडरी, उहा बि बादशाह पाराई। वज़ीरन मथे के धक हया। हो चे तू चरियो छो न थे, हो चवे तू चरियो छो न थे। पो त सभई पंहिंजे पाण के चरियो सदाइण ला तैयार हुया। बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़, फ़कीर मुंडड़ी खणी हलियो वयो। महफ़िल बर्खास्त थी वई। वक्त गुज़रंदो रहियो। खुदा जे कुदरत दे निहार मुस्लमान, बादशाह बीमार थी पयो। केर गाला गाला केर? तव्हां जो तवज्जो तो छिकराए जो हिन पासे ॻाल्हाइण बंदि कोन थींदो। तव्हां तवज्जो कयो। बादशाह बीमार थी पयो। हकीमन तबीबन जवाब ॾेई छॾियो त बादशाह
तुझे बचण जी काई उम्मीद मौजूद नाहे। बादशाह चयो जिंदगी जा आखिरी पहरन खैर सां गुज़री वञन। जॾहिं बादशाह जे जिंदगी जो आखिरी ॾींहुं थियो आ, हो फ़कीर अची रहियो आ। ॿाहिर वज़ीर मुशीर बीठान, सुञाणन कोन था त केर आ। चवे थो मूंखे छॾियो, मां बादशाह सां मिलण थो चाहियां। सभिनी चयो बादशाह ॾाढे हीणे हाल में आ। हुन चयो बादशाह जी अमानत मूं वटि मौजूद आ, उहा अमानत हर हाल में मूंखे बादशाह खे पहुचाइणी आ। रंडकूं रुकावटूं दूर कंदो, जिते रुकजे पियो उन्हनि खे चवे ॾसे कोन पियो त मां मुंडीअ वारो फ़कीर हां, कंहिं बि कोन सुञातो। जेॾी महिल बादशाह वटि पहुतो, बादशाह के सलाम वरा चे बादशाह अखड़ियों त खोल। बादशाह अखड़ियों खोलियो, निहारी ची दे खबर बादशाह सुञाणी थो या को नथो सुञाणी। बादशाह निहारे चयो त को नथो सुञाणा। हाल हीणो थी वियो आ। मुंडी ॾेखारे चई ॾे ख़बर सुञाणी थो या को नथो सुञाणी। बादशाह जो मुंडी ॾिठी, चई हा सुञाणा थो, तूं उहो ई चरियो हई जंहिंखे मूं चरिये हुजण जे ख़ुशीअ में मुंडी पाराई हुई। चई हा मां उहो ई फ़कीर आहियां, लेकिन मूंखे बादशाह खे चई मूंखे अॼु जवाबु ॾे, अॼु तुंहिंजो ही हाल आ। चई आख़िरी पसाहन। चई ओ बादशाह ॾे ख़बर। चई कहिड़ी? चई जेॾी महिल शिकार ते निकिरंदो हुए, जेॾी महिल शिकार ते निकिरंदो हुए, घणा ॾींहं अॻु में तयारी कराईंदो हुए। बादशाह फरमायो जॾहिं शिकार ते निकिरंदो हुयुसि या काॾे सफ़र में वेंदो हुयुसि, महीनो महीनो अॻु में तयारी कराईंदो हुयुसि। उते महीनो महीनो अॻु में इंतज़ामात मुकमिल कराए छॾींदो हुयुसि। फ़कीर चयसि ॾे ख़बर, जिते महीनो महीनो अॻु में इंतज़ामात कराईंदे हुए, उते रहंदे घणो टाइम हुए? जवाब ॾिनई वधि में वधि 5 ॾींहं या 4 ॾींहं या 8 ॾींहं रहंदो हुयुसि। फ़कीर चयो जिते महीनो महीनो तो इंतज़ाम पियो कराई, उते 8 ॾींहं पियो रही। ॾे ख़बर जंहिं सफ़र ते अॼु वञी रहियो आ, इन सफ़र ते 8 ॾींहं रहंदे या महीनो रहंदे जवाब ॾे। फ़कीर जे वक़्त में बादशाह के इहो जुमलो चयो त दुनिया जे सफ़र ते वञी पियो, महीननि जा महीना अॻुवाट इंतज़ाम पियो कराई रही। 8 ॾींहं पियो। अॼु जंहिं सफ़र ते वञी पियो, मोटण जी ॿुधा चे मोटणो कोन्हे। चे सफ़र केतिरो वॾो आ? चे हमेशा सफ़र आ। चे गॾु केरु हूंदी? चे केरु कोन हूंदो। चे ॿुधा उन सफ़र जे लाइ तयारी कहिड़ी कई अथई? जंहिं सफ़र ते अकेलो वञी रहियो आ, उन सफ़र लाइ तयारी कहिड़ी कई अथई? जंहिं सफ़र में तोसां वज़ीर मुशीर नौकर बचड़ा गॾु हुया, उते महीननि जा महीना तयारियूं कराईंदो हुए। अॼु जंहिं सफ़र में अकेलो थो वञी, उन सफ़र जी कहिड़ी तयारी कई अथई? बादशाह जे अखियुनि में लुढ़क अची विया, ज़ारो कतार रोअण लॻो। जेॾी महिल बादशाह रोअण लॻो, फ़कीर मुंडी हथ मां लाहे चयो हाणे फ़ैसिलो करे ॿुधाए त चरियो मां या चरियो तूं? उहा मुंडी हथ में करे बादशाह के फ़कीर चयो अॼु ईमानदारीअ सां ॿुधा, हिन मुंडीअ जो लाइक़ु मां हां या हिन मुंडीअ जो लाइक़ु तूं हई? बादशाह जे अखियुनि में लुढ़क लड़ी आया। चई बादशाह उन वक़्त अगर मां पाण खे चरियो न सॾायां हां,
त तू चवीं त कपड़ा भी मेरा फाटल चरियो नाहे त छाहे पांजो हुक्म सादर करी हां अगर हुक्म सादर करियां तुझा पई जहान हलिया वञन हां हिन फकीर तुझे बिनी जहानन खे बचायो वा अज भी आयो हां वक्त मिलियो थई तो बह कर अल्लाह जे दरड़े ते रोई मुझे करीम रब खे बादा मुझो अल्लाह ओहो आ जो मरण खां अॻु में बि जंहिंखे तौफ़ीक़ ॾे उन जी दुआ क़बूल कंदो आ। अज़ीज़ दोस्त ॿिए खे चरियो सम्झण ॾाढो सवलो आहे पर कॾहिं पाण खे बि चरियो सम्झंदो कर त ख़बर पवई छो त चरियो उहो नाहे जंहिं वटि भला कपड़ा न आहिनि चरियो उहो नाहे जंहिंजो हाल ग़रीबी आहे चरियो उहो आहे मुंहिंजा दोस्त जंहिं वटि समर मौजूद नाहे जंहिं वटि समर मौजूद नाहे जेकॾहिं घर कच्चो हुजे भितियूं कच्चियूं हुजनि छित वसे पई ऐं पैसा रोड ते उछलाईंदो वते इनखे चरियो चइबो त पंहिंजो घर बि नथो ठाहे छित बि नथो ठाहे रोड ते पैसा उछलाईंदो थो वते इहो बेवकूफ़ आहे। ओ मुंहिंजा मिठड़ा अदा त पोइ सोची वठ हींअर तुंहिंजे लाइ सोचण जो मक़ाम आहे क़बर उहो तुंहिंजो रस्तो आहे जिथे न अदो हले न अम्मा हले न अबो हले न पुट हले न भाउ हले न ज़ाल हले आएगा भी अकेला जाएगा भी अकेला दो दिन की जिंदगी दो दिन का मेला।